PPMNA ऐं पीपल्स पार्टी जी मरकज़ी इतलाह सेक्रेटरी डॉक्टर नफ़ीज़ा शाह प्रेस क्लब खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्तान में मूसा गिलानी जी अॻवानी में निकितल रैली में शामिल 200 खां वधीक कारकुननि मथां FIRs दाख़िल करण ऐं मूसा गिलानी खे गिरफ़्तार करण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियां थी। हिन चयो त गुज़िरियल ॾींहुं मुल्तान वारी रैली में पीपल्स पार्टीअ जे कारकुननि सां ज़्यादती बैदि वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तब्दीली ख़ान ऐं सिलेक्टेड वज़ीर आज़म ख़ान खां पोइ डबल ख़ान नालो पइजी वियो आहे, छो त हिन मुल्तान में ॿिटो मयार रखंदे पीपल्स पार्टीअ जे कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कराया आहिनि। हिन चयो त इमरान ख़ान जो चवणु आहे त मां जमहूरियत आहियां। जमहूरियत जो अक्स इहो आहे त हिकु तरफ़ मुल्तान में PTI जे राणा जब्बार ख़ान पारां रैली निकिरे थी त उन लाइ कोरोना SOPs ऐं का बि पाबंदी न आहे। साॻी शहर में मूसा गिलानी जी अॻवानी में रैली निकिरे थी त उन्हनि लाइ SOPs बि आहे, बंदिश ऐं कानून बि आहे। उहो ॿिटे मयार जो बदतरीन मिसाल आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी उहा जमहूरी पार्टी आहे जंहिं वॾनि डिक्टेटरनि जो ख़ात्मो कयो आहे। हिन चयो त मुल्तान में भरपूर नमूने जलसो कयो वेंदो। काल्ह वारे वाक़े खां पोइ असांखे जेतिरो रोकियो वेंदो ओतिरा वधीक जलसा कया वेंदा। जिते बि कंटेनर लॻाए कारकुननि खे रोकण जी कोशिशि कई वई उते अलॻि जलसो थींदो ऐं चइनी सूबनि खां कारकुन शरीक थींदा। हिन चयो त पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट अवामी मुहिम आहे जेका जमहूरियत जी मुकमल बहाली ऐं फ़रोग़ जी मुहिम आहे। इन मुहिम जे गुजरांवाला में FIR ज़रिए, कराची में साज़िशुनि ज़रिए ऐं कोयटा में ड्रिजाइण धमकाइण ज़रिए ऐं पेशावर में कंटेनर जो इस्तेमालु करे मुहिम खे रोकण जी कोशिशि कई वई आहे, पर 3 नवंबर ते इन मुहिम खे अॻिते वधाईंदे भरपूर जलसो कयो वेंदो। हिन चयो त पूरे मुल्क जे अवाम हाणे ॼाणे चुको आहे त कोरोना वायरस जे बहाने अपोज़िशन ऐं कारकुननि खे रोकियो पियो वञे। हिन चयो त अपोज़िशन जे थींदड़ जलसनि खे कोरोना वायरस जो बहानो ॼाणाए रोकण जी कोशिशि कई पई वञे, पर छा कोरोना वायरस PTI जे जलसनि जुलूसनि ते असरअंदाज़ न पियो थिए। हिन चयो त इमरान ख़ान जेको ॿियनि खे मशकिरो सॾींदो आहे कोरोना वायरस मुतलक़ संदसि ॻाल्हियूं ऐं पॉलिसियूं ॾिसी साबित थिए थो त इमरान ख़ान पाण वॾो मशकिरो आहे। हिन वधीक चयो त मुल्क जो बच्चो इमरान ख़ान मां निजात चाहे थो। हर मज़दूर, हर हारी, हर सनतकार इमरान ख़ान जी पॉलिसी मां तंग थी चुको आहे। इमरान ख़ान अवाम मथां जेके महांगाई जा बम किराया आहिनि, अवाम उन मां ख़ौफ़ज़दा थी वियो आहे। इमरान ख़ान हर शइ ते सौदो कयो, कश्मीर ते ऐं गिलगित बल्तिस्तान ते जे हक़नि ते सौदो कयो। हाणे ॿुधण में पियो अचे त इसराइल खे तस्लीम करण वारियूं ॻाल्हियूं बि हली रहियूं आहिनि। हिन जो त इमरान ख़ान हाणे हर हवाले खां नाकाम थी चुको आहे। ख़ासि मईशत, पार्लियामेंट, हुकूमत तोड़े वफ़ाक़ बि न पियो हले। हिन चयो त मुल्तान जलसो असांजी पार्टी ऐं पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट लाइ अहम जलसो आहे जेको पंहिंजी हिकु तारीख़ रक़म कंदो। चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी कोरोना वायरस में मुब्तला हुजण बावजूदि वीडियो लिंक ज़रिए कारकुननि खे ख़िताब कंदो।